असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन लम यतगन्न बिल कुरान फलैस मिन्ना वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन क़रअल कुरान फस्तज़हरहु फहल्लल हलालहु व हर्रम हरामहु अदखलहुल्लाहुल जन्नह व युशफ़्फ़अु फ़ी अशरतिन मिन अहलि बैतिही कुल्लुहुम वजबत अलैहिन नार वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल हज्जुल मबरूर लैसा लहु जज़ाउन इल्लल जन्नह वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम सम्मिनु ज़हायाकुम फ़इन्नहु मतायाकुम यौमल क़ियामह वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन खरज हाजन औ मोतमरन औ गाज़ियन मम्मात फ़ी तरीक़िही कतबल्लाहु लहु अजरल गाज़ी वल हाज वल मोतमर वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बावाज़ बुलंद मदनी सरकार के दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद सब चो सुबह मोहम्मद जा आशिक ॾाढा चो कुछ तो चांदन जो बत हलाल क्यों ॾाढा जोर सां हुआ सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना जेको ॾाढा सुभान अल्लाह जो हिन साल मदीने वेंदो घणो करे त मूंसां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरींदो छुटियूं चांदियुनि जो लथण मुंहिंजो थोरो ई लथण शेर मोहम्मद फराज चवंदा तोखे बि वठी हलंदासीं दुआ कयो मदीने पाक हलूं जे होटल ते पंहिंजी राश हुजे सुबुह जो निकिरूं माण्हुनि खां पुछो मस्जिद नबीअ ॾे कहिड़ो रस्तो वेंदो माण्हू जेको जवाबु ॾियनि शाइर थो चए कॾहिं हाजी मूंखे चवंदा मुहम्मद जो इहो घरु अथई आशिक़ रसूल ॾाढा चओ मुहम्मद जा दीवाना ज़ोर सां कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई इहा मस्जिद मदीने जी इहो महबूब जो दर थई। अल्लाहुम्मा सल्लि अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मौजूदातिना रियाज़ातिना मोहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद दुआए तो शुरू आ पर आज जो अरबी में आ चांडियन जो दौर वरी अंग्रेजी थे बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी झाका कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ पीरान पीर जी बोली अरबी आ खुदा जो कसम जन्नत जी बोली अरबी आ अथव जन्नत जो मोड़िया सदाई दा पेरू मल में धिका खाईंदो जन्नत खपे हाणे मां सकर तकी रखे मुझो जन्नत खपे हमरा उथी बीठो जे न खपे उन जे साल जो नालो को जन्नत हो जने बागी हणी सैंडलन सां गंजो के मुझो बात तोवारी जन्नत दुखी आ अल्लाह जी जन्नत ॾाढी भली आ मां जन्नत जी झलकी ॾींदुसि विच वाइद में सत जो सुबह जोर सां अल्लाहु अकबर बेचाई तो जे केची आया केच जेको असली गोठ गे जांदे असांजो असली गोठ जन्नत आ अबो आदम उते जो अम्मा हवा उते जी असां असली जन्नत जाया इते मेरे पेरू मल में बचे दिया धिका खाइण दुआ कयो त खैर असां पंहिंजे अबाणे वतन पहुचो ॾाढा नथा जो सुभान अल्लाह बेटाई जो ना है पुतनी हो वतन जिन विसारियो तुंहिंजो असली वतन जन्नत आ असां वॾा उते जाओ
विजाई जादो जे के चाके ची आया हे पड़ो के च संदन और सिंधियाई न जाना होता अरबी पे पुछन खबर में सब बोलियों खत्म बड़ी गाल तब बरोच की भी खत्म मता बरोच तना सामने थाना निश्ती करना से अरबी के चाके ची आया ही पर के जो संदन और सिंधिया ही न जाना होता अरबी पे पुछन मर रब्बो का वमन नबियो का वमा दीन का ही बोली मारो जन खबर में मलाइका पूछंगा ना मर रब्बो का जब मां फिर उनके चो ना मता उते चो त कने खबर आ उते ये नचे जा फिर ही उते जा खबर अरे रे अरे मता कने खबर आ पोते कयो त बोपादर बिसा प्या अल्लाहु अकबर सुम्मा सजदा सुम्मा रजा इला समाइल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वल खामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूल अल्लाह तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह आज के रसूल बैयत बुलंद करे जाओ बैयत खलका सुभान अल्लाह बड़े बा शेर मोहम्मद के मां ॾिठो न मुंहिंजी ॾाढी दिलि ख़ुशि थी छो त मूंखे माण्हू चवंदा तूं नंढड़ो आहे कद जो नंढड़ो आहे शेर मोहम्मद खे ॾिठो न मुंहिंजी दिलि वॾी थी सम्झो त मूंखां नंढड़ा बि अञा नंढड़ो आहे मोबाइल जेतिरो मुंहिंजी दिलि चए खणी खीसे में विझी छॾियां नंढड़नि खां अलाह वॾा कम वठूं आलिम थींदो हाफ़िज़ थींदो कारी थींदो वरी सांखड़ जो टीसी थींदो वो झल जान दब त ख़बर मां चुप हो बि वॾनि खीसनि वारो पायो ख़बर आहे न तव्हांजूं फुटियूं लहियूं हा हाणे सही फुटी 6300 दिल शाखत मां रेट पुछी पो आयो चाची हलो अली नो मूंखे मिलियो न जेल सब थक लाए मोहम्मद जा आशिक ॾाढा जो मां दुरूद एड़ो शुरू कियो आज रब राज़ी थियो न मोहम्मद जे दुरूद जे सदके सभिनीन खे माफ़ कंदो आशिक रसूल ॾाढा जो मोहम्मद जा दीवाना बैयत बुलंद कयो मां ॾिसां थो कटड़ू त कोन्हे मां चाहंदो जो 12 रबीउल अव्वल जी रात हुजे पेरो मल जो चौक हुजे हे एको साउंड हुजे लाउड भलो लाउड वारो घट ना है फुल मार कोंदस 12 रबीउल अव्वल जी रात हुजे ही एको साउंड हुजे पेरू मल जो चौक हुजे ईशा जी नमाज पढ़ी दुरूद पढ़ा हम फजर जे बांग ते दुरूद वाले नथा जो सुभान अल्लाह आज के रसूल राजा जो 3 कलाक 10 मिनट जो तमाम दुरूद हर जुमले में मिठे मोहम्मद जो नालो जोर से 7 साल एकड़ो मराव खट ते बीमार पियो 7 रात जो दुरूद दम करे प्यारे मास महबूब जे दुरूद जे सदके मौला शफा दे छड़िया दुआ कयो को वड्डो जलसो हुजे रिलीअ जो इश्तिहार हुजे सॼे सिंध जे मौलविन खे दावत हुजे हिकिड़ो बि न पहुचे रुगो मां पहुचा या है बताए फकीर भाई दुआ बताए फकीर जो ईद रात हुजे सॼो ॻोठ सयूं चाढ़े पोइ सभु मरी वञनि पोइ अम्मा ऐं मां सयूं धोए घर भरियूं पोइ अम्मा बि मरी वञे पोइ सयूं ऐं मां मां रात भी चांडियन में हूं अज भी चांडियन ॾाढा नथा जो सुभान अल्लाह जोर सां मोहम्मद जा आशिक ॾाढा जो नारे तकबीर शान सहाबा शान अहले बैत नारे तकबीर
वयक़ूल अल्लाह ताला तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल भैया था बुलंद करो, मानी सांगे जो हाथ है चालो कटड़ुआ। तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम। बेटा ये तो जे अवल ना वाला जो अवल ना सब न था गला अवल ना कलमे में पहिरो नंबर, आजान में पहिरो नंबर, तकबीर में पहिरो नंबर, नमाज में पहिरो नंबर, कबर जे पुछाने में पहिरो नंबर। बेटा ये तो जे अवल ना वाला जो ये मंज हंडा पाए पांग बीच में दो हदमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ खा पांजी जान बचा इसको अरबी जाम सा रखी नीव निभा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा। बेटा तो चंद्र चोरी रात जा पीछो थई रब मोकलियो थदरे सम चांडिया दा भजन या तू जो भजी चंद्र चोड़िया रात जा तू सै सै करी सिंगार पर पहुंची न पिरी खेतोड़े हीला करी हजार तुंजी सब जमार मुझे दिल भर जो तुम हिकड़ो चंड तुंजी साथ पाड़िया न पिरी सा तू अच्छो मंजरात मुझो मोहम्मद सदाई सोजरो चंद्र चमाए सच्चो। बेटा ये जो कावड़ जे न त सच्चो चमा तो सच दुखियो रमजान में तो मोलन के सच चो इन ई त रात को न मोलन जी करामत दिठो पहिरिया जो चंड रात जो 12 बजे दिठो 12 बजे रात जो केड़ी दूरबीन में दिठो सच्चो तो जमा था मुला था फूक जा अल्लाह पहिरिया जो चंड 12 बजे ते बिया तो भला ते ई तो चांदियन के तरावियों छो पढ़ायो। बाबा चंद्र थी हो तो सवाल है ना, सवाल में तरावियों पढ़ भी उन जा मिले मुखे यो मुलो ये सब कुछ इमरान खान जे ज़ाल जे चवण ते थियो तो इमरान के ज़ाल जो जुमे जी ईद थींदी ख़ुतबा थींदा मरंदी निबागा हुकूमत वींदा जो त इहा ॾींहं जो पीरणी आ रात जो खीरणी आ। बेटा ये तो चंड चमाए सच जे मठी मोर न भाई कॾहिं बिरी सनड़ो कॾहिं बिरी गच जे मुंह में बरई मच पर तो में नाहे पेशानी पिरी हाणे जेको बैत पढ़ंदो न इहो बेटा ये महबूबन जे मीलाद ते जो जमण ते सुभान अल्लाह जो तो ॿुधायां मज़ो न था जो ॾाढा जोर सां बेटा ये तो खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर मंजर कशी त लतीफ जी खुदा बेटा ये तो बार जमंदो न ओच तो अख खोल बेटा ये तो महबूबन जी मीलाद थी संगत पाजी नूरानी अकड़ियों मुबारक खोलियो एडो नूर निकतो एडो नूर जो सिज त शर्मसार पर चंद्र के भी लिकण जी चाहे न पई सेठ भी नंढड़ा त के सिंग भी नंढी हो मुखे शेर मन जो ॿियो भाव मिलियो त सभु जिबरील जो भाव माशाअल्लाह मुर्सन जा कथ थोरे कछ बात अल्लाह जी मर्जी आ जेका कम वठे काबे जी हिफाजत कंहिंखा करे अबाबीलन का नंढड़ा अबाबीला नंढड़ा हाय रब जो वॾो त मां आहियां न मां कम ई नंढड़नि खां वठंदो आहियां ॾाढा नथा जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक़ ॾाढा सैयद जो खणी नेण खुमार मां जा कयाई नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कयूं को माण्हू कमल
तारा कत्यूं ताइब थिया देखी दे दिल पर तो जी महबूब ने मिलाती सिज्जत शर्मसार चंड शर्मसार पर तारा कत्यूं ताइब माऊ बदी बीटा तो मोहम्मद जे हुस्न जो मुकाबलो न करे सघंदा विजाई तो चे तारा कत्यूं ताइब थिया देखी दे दिल पर झको थियो जोहर जान बजे त जमाल सैयद तुझे कामिल करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल अली जी औलाद मोहम्मद जी दीन में कामिल राजा चौ अली अलिया चौ अली अलिया चौ अली अलिया मौला अली जा मुरीद बैयत गुरत करे जा असा का नफरत असा का नफरत असा का नफरत न करबलिया हेदे भी आए दर अली अलिया अदर साने तुम भी अलिया हेदे भी आए दर अली तकबीर खत्म नबूवत अली अली हाले जी हमारा कामिल हाले जी हमारा कामिल अमरोज हमारा कामिल बेर शरीफ हमारा कामिल तबलीग जमात हमारा कामिल राजा न था जो सदा खुदा जो कसम जमीयत वारा थव कामिल कामिल मानन के रब सां मिलाईंदा आहिनि ऐं आमिल मानन के मानन सां मिलाईंदा आहिनि 500 तो ॾे कम करे ॾे पक्को मुलो पाण वधे तो सटू खाईंदो तोखे कम करे तबलीग जमात वारा गश्त करे मिंथू करे चायूं प्यारे बिस्कुट खाराए दावत के लिए दीदा भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है चांडिया वरी एड़ा होशियार चाय भी उन्हनि जी पियो पापा भी उन्हनि जा खाओ नांदली भी उन्हनि सां कंदा तुम चलो हम आते हैं अरे मुझे अच्छा जी हमारी मस्जिद में कामिल करबला कामिल मानन के रब सां मिलाईंदा कामिल करबला आया अजो अमीर वेही वेरन सामो हयाऊं के तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद थी सैयद जो अली जे औलाद के जेके भाइन घट पाड़ूं तिन पलीतन जो तो परवरदिगार कट खफोई खफत लंदन कान लतीफ जे बिटाई तो जे वाहे कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गड ओद में गड खंदक में गड हुनैन में गड गार में गड क़यामत ते मजार में मोहम्मद जे भाकुर में गड सुता पिया था सहाबा जा नौकर बैयत बुलंद करे जाओ बैयत बैयत अज़मत सहाबा जिंदाबाद मुस्तफा जिंदाबाद सहाबा जिंदाबाद सहाबा जिंदाबाद सहाबा जिंदाबाद सहाबा जिंदाबाद तकबीर हाय खुदा कुरान से तो गदो नबी से तो गदो बिचारी से तो गदो इन कोड़ी तारीख बढ़िया भाजी रहा पिणे ॾिठा भाजी रहा जो पेरू मल जा ओ मोहम्मद जा यार तो वारो यार थोड़ा या इजी लोड न मोकिल त बूथ फिरियो पियो थस ओ मोहम्मद जा यार अज बि रोज़े में भाकुर में गॾु सुता पियो थस वाहे कांदा हबीब सी मोहब चा मंचार सिद्दीक सादिक सिद्क जो सरदार सरदार उमर अदालत अगरो उमर अदालत अगरो बिटाई जो जे उमर एड़ा फैसला कंदो जो काफर कलमा पढ़न उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार केडो इज्जतारा चांडियो बदपा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो आहे सोना उस्मान तुझा भागा उस्मान इज्जतदार कादर पांजी कुदरत सां कया हा अली सा इकरार पर जुमरदी जनसार हसन मीर हुसैन बेटा इदो ते अव्वल अदी बंदो इजहुमा फिल गार राजा छोन ता जो कुछ त भत माता ना चांदन दी चाय भी न पी दिया राजा अव्वल अदी बंदो इजहुमा फिल गार
बेटा ये तो जे पहलो नंबर अबू बकर जो हाँ मदा भंग पी न पर मटाए अव्वल अदीबन लतीफा अव्वल अदीबन जो इज़हमा फिल गार जो आदिल सी निरवार जो ज़िन्नूरैन ज़ुहूरैन दुरे बदी दस्तार जो थे कोट खैबर जो फतह कयो निरवार ये चारई चंगा चौधार हुआ ही कांदा हबीब बेचाई तो चाहे जोड़े जोड़ जहान जी पान कई परवाज हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे साहबन सथ में मंझे मस्जिद मणियांदा और ये चारई जमा चौधार हुआ है कांदा हबीब शाह अब्दुल लतीफ बेचाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह दा तमाम लंबो छोड़ो सफर करे मुजाहिद इस्लाम भाव न्याज अहमद साहब जे दावत थे आजिद अब्दुल्ला साहब जे मारिफत भाव शेर मोहम्मद ई फराज हैं तो जे मुखलिस साथिन जे दावत गोठ मोहम्मद हाशिम चाडियो जे अंदर दीन जी निस्बत सां मुलाकात जो शरफ हासिल थियो अल्लाह खां दुआ है त अल्लाह सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए जेको भी न जलसे में इंदो ना हदीस में आ चार शयूं रब इते जो इते दींदुस जन्नत को धरते आ चार शयूं इते मिलंदियूं खणियो बाबा सभई ॻाल्हायो खणियो चार चार पहिरीं नज़लत अलैहिम सकीना मां रब दिल जो सुकून अता कंदो मास जो तो कुरान तो चए अला बिज़िक्रिल्लाह सुकून गार्डन में ना बंगले में ना पैसे में ना दौलत में ना सुकून अल्लाह के जिक्र में पेरू मल माल दे कंडियारी पियो ने पेरू मल में सुकून कोने कंडियारी मल दे संगल में सुकून कोने संगल बाबा जान मचान में सुकून ना है गाजन मचान में सुकून ना है कुरान तो चे अला बिज़िक्रिल्लाह असां के अल्लाह ठायो आ कहीं ठायो आ ॻाल्हायो न था कहीं ठायो जे असां के ठायो आ ना वो तो चे त सुकून जिक्र में आ जेका कंपनी जेका शे ठाईंदी आ ना उन जो इस्तेमाल भी कंपनी बुधाईंदा मोटरसाइकिल कंपनी ठाई आ ना उन के मथों टांकी दिनी ते ढकणो लाए इता पेट्रोल विझा त गाड़ी हलंदी ता चांदिया ठोके सालन शर्मा पेट्रोल गाड़ी हलंदी या मार लगंदी ॻाल्हायो छो न बाबा पेट्रोल ला टांकी आ चांदिया सालन चेरे न माटी भाता ए गाड़ियों जो मटाए सुकून ला बंगला जो मटाए सुकून ला पाकिस्तान में लंदन पे वने सुकून ला दुबई पे वने रब तो चे अला बिज़िक्रिल्लाह सुकून दुबई कराची जे बंगला में ना सुकून अल्लाह के जिक्र में अमेरिका जो बड़ो वडो डॉक्टर मुसलमान का वडो जेके जहाज पर जा उनका साथ ने पूछो तो तू छो मुसलमान थे केड़ी तोखे जे माखे सुकून न हो मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो माखे सुकून राजा ने ताजो सुना मोहम्मद जो गुलाम बैयत बुलंद करे जाओ बैयत मैंने बोला रमजान में इंडिया में कोरोना आई इंडिया जो वजीर आजम भी समझी वियो या सारो खतरो वाला कदे समझा इंडिया जी वजीर आजम मोदी केड़ो ऐलान कयो जे मंदिर बंद कयो मुसलमानन जो मस्जिद खोले छडियो राजा नथा जो सुभान अल्लाह जोर से उन्होंने चे इंडिया जा भाणिया रोटन ते कलमा पिया पढ़न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सॼी दुनिया के पैगाम पिया ॾियनि त सुकून मोहम्मद जे कलमे में आहे तकबीर मुस्तफा मोहम्मद मुस्तफा जेको न जलसे में ईंदो न चार शयूं नज़लत अलैहिम सकीना दिल जो सुकून हिकु ॿियो ख़शियत अलैहिम रहमा जेस ताईं आवाज़ विंदो रहमत जा मींहं वसंदा ॾाढा नथा चओ ज़ोर सां अल्लाह बरकत दे शेर मोहम्मद के बाऊ फराज रखे तो जे जमात आज अब्दुल्ला के अल्लाह बरकत दे पहिरियों नमाज वरी मानी वरी प्रोग्राम शुरू सुभान अल्लाह मां जो मां भजी विना जे भजन वाला तो नहीं छा त खलकाई माशाअल्लाह अल्लाह आशिक भजंदा छा
पतंग तो फिरी बत्तीअ ते ईंदो न, मरंदो किरंदो झुरंदो, बत्तीअ खां परे न ईंदो। वीचारी छा थो चए, पतंग सॾाए पाण खे त पोइ मच ॾिसी न मोट। सॾाए तो पतंग ऐं चए थो त बाहि वॾी आहे, चयो इब्राहिम अलैहिस्सलाम जबल में बखियूं बेचारियूं। हिकिड़े फकीर ज़िक्र पे कयो वण जे हेठां, उहो हक़ीक़त में फरिश्तो ज़िक्र पियो करे। सुभान दिल मलिक अल हय्य अल्लज़ी ला यनाम ला यमूत सुबून कुद्दूस रब्बुना व रब्बुल मलाइका। इब्राहिम अलैहिस्सलाम आवाज़ ॿुधो चई ज़िक्र त मुंहिंजे यार जो आहे, पर करण वारो अलाए केरु आहे। सॼो धणु गाए आयो। फकीर ज़िक्र ॿुधा, कोन ॿुधाईंदो मां, के ॿुधा कोन ॿुधाईंदो, ॿुधा ॿुधाईंदा छा ॾींदे, जे हिन धण मां अधु धण बकरियुनि जो तोखे ॾींदुसि। ज़िक्र ॿुधाई, अधु धण ॾिनो। इब्राहिम अलैहिस्सलाम रोई पियो, अखियुनि मां ॻोढ़ा जे अञा ॿुधा, जे हाणे ॿुधाई त छा ॾींदे, जे रहिला बकरियूं बि ॾींदो मां। तुंहिंजे पुट क़ुरान ॿुधायो शेरमन खे मंडी बकरी ॾिनी अथव। आशिक हो अथई सॼो धण, सॼो धन जे अञा ॿुधा, जे हाणे ॿुधाई त छा ॾींदो। इब्राहिम अलैहिस्सलाम छा चयो, फकीर इन धन लाइ धनार त खपे, इन मां मुफ़्त में तुंहिंजे दर ते बकरियूं चाढ़ींदुमि, मूंखे अल्लाह जो ज़िक्र ॿुधा। बेचारी तो चई या हुच पिरन वटे या कर पिरन जी पचार, इन्हनि ॿिन्हिनि खां धार कातर कंहिंखे न कर। एॾो आशिक़ पंहिंजी जान पियो खपाए। हालांकि माण्हू खे वधि में वधि पंहिंजी जान प्यारी हूंदी आहे। असांजा पोड़ा बीमार थींदा आहिनि, पोइ छा चवंदा आहिनि, छोरा ट्रैक्टर बि खपायो, बनी बि खपायो, पेरू मलायो, प्लाट बि खपायो, मूंखे हैदराबाद खणी हलो, मां चढ़ी पवां। तूं चढ़ी कहिड़ो कश्मीर फतह कंदे, मर छॾ जान खंगी खंगी खटूं चिनी जॾूं भई छोरा पिन में हे मुहारो बची। वध में वध माण्हूअ खे पंहिंजी जान प्यारी हूंदी आहे, पर इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी जान बि अल्लाह जे इश्क में ॾेई थो छॾे। ॾाढिया नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां, पर इम्तिहान बि केॾा वरितनि। इब्राहिम जी मौला पुट को छा को या बकरियों को है न, गाबा को है न पादा, तू पुट को छो, तू यार आना, तू खलील यारन ते वॾा इम्तिहान ईंदा आहिनि। तू भी यारन दे पोनियूं कंदो आहे न। हलो किथे आ, पेरूमल बीठो आहे, इसी लोट त मोकिल जाए, माॾे कॾहिं 100 रुपया मोकिलियो, सिंधड़ी हम पंडे इसी लोट। यार यार जी फरमाइश पूरी कर दो। यारन के बारे रखंदा, बाबा पुट जी शादी आ, 3 मन खीर खपे, बाबा कोने पिन्नी भी मूं वटि पहुचा, न त यारी छाजी आ। मौला ॿिया बकरियूं को हल, ॿिया गाबा को हल, ॿिया पादा को हल, मां पुट को छो, रब जो इब्राहिम तू खलील जोर सां, तू खलील तू यार यार यारन जा पार खण। मौला छो जे ॾिसां त बच्चो प्यारो थी जा, रब प्यारो थी। मसला पूछना हो ना भाऊ ने आजा भला कर्जिया ते कुर्बानी आए, कर्ज वाली केड़ो तर पेरू मला में दाढ़ी कुड़ाई दे हज मजा भी है। न खाओ अल्लाह जो हक अंदर पीड़ियों हलन पियो ना, पिड़न ते गाबा ऐं पादा भले खपायो, पर ईमान जा सौदा न कयो। मां बाहूं तो बगा अजकल पिड़न ते ईमान जा सौदा। बकरी वठना 6000 ला इलाहा इल्लल्लाह, मुखे नवे पया बुधू जिनके दी पक्कर सा काबे जा दंद भगा थे बिड़ंदा, ला इलाहा इल्लल्लाह पक्को बिड़ंदा।
मां कुर्बानी कयो कुर्बानी कुर्बानी जेका कयो था न कुर्बानी या काबे के सीर थोड़ी या 60,000 जो काबो वठी आयो आहे या चांदे जे खीसे के सीरा गिरोईअ जे खीसे के सीरा गल दब रब के जे सा 60,000 प्यारा दईया अल्लाह जो हुकुम प्यारो दई दादा नथा जो सुभान अल्लाह अकेले रब जो पुजारी बैयत बुलंद करे जाओ बैयत कुर्बानी कयो छेलो ही कयो पर कयो हाँ नबी से फरमाया समन उज़ाहाया कुर्बानी जे जानवरन के पालियो हजरत अब्दुल्लाह बिन मसूद कुर्बानी जे जानवरन के पाण गाह विझंदो माण्हुनि जो से हुन लाइ नौकर रखिया थी हिननि खे पाण थो विझे जे इहो माल मुंहिंजो आहे ही माल मुंहिंजे रब जो आहे ॾाढा नथा जो सुभान अल्लाह जोर सां उधर तो मां कुर्बानी जा जानवर पालियो पालियो जो ये क़यामत में सवारी थवा क़यामत जो सफ़र वॾो आहे न 1500 सालनि जो पंधु आहे मंज़िल वॾी त सवारी टाइट न वञणो हुजे वसक खरई कॾहिं गाॾो किराए ते कयो अल्लाहु अकबर कुर्बानी भी बच्चे जी खुदा जो कसम बड़े वा खलीला खुदा जी ये बच्चे के तैयार करे घरा कर बाहर निकल शैतान ठका अमा हाजरा के जे इस्माइल काले विया जे पी वठियो त घुमाण जे घुमाण कोन वियो त जे पुट पी करे पुट गुठो जे ना इनके अल्लाह जो हुकुम थियो अमा हाजरा जो जवाब पुछा ओ मुजी अम्मा ओ मुजी भेण ओ मुजी न्याणी यो नजरदार अम्मा हाजरा थी चए जे अल्लाह जो हुकुम है त एकड़े इस्माइल 70 जन्मा रब जे नाले ते कुर्बान करे छा असांजो छोकरो 3 ॾींहं तो तबलीग जमायत में वञे या मदरसे में मायूं मथो बदियो सुठियो थियो उने हुयो हिकिड़ो सोरे मोला वठी विया वठी विया त पोइ सेंटर जेल में बस कर मां थी चापरा अल्लाह साल मुरसमा कम कढंदी तो 2 तरीक़नि सां ॾिस मूंखे केॾो तजुर्बो आहे बि हिकिड़ी या त महीनो ॾींहुं अथसि तोखां त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो खपाए में खपाए वञे हिंदोरो वते ॿिए ॾींहुं सुलेमानी चांहि पापनि सां या साल कम कढंदी त रोई रोवण त माइन में फीड थियल साल रोई ने चांजो टके जा परेशान न मकर थन मैं तेरे घर जो सुख को नहीं ॾिठा न कयो शादियुनि में भी अजाया खर्चा छोटा शादियुनि में अजाया खर्च को मान जे चवण ते अल्लाह मायूं सुधरन न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट इन्हनि वटि हीअं जो बटन थी वञनि त मुड़ुस खे जनवरी में पघार नबी साईं खां पुछो या रसूल अल्लाह भली शादी कहिड़ी आहे सुभान अल्लाह जो त हदीस पढ़ा जोर सां मोहम्मद जा आशिक़ ॾाढा जंहिंजी शादी थियल कोन्हे उहे त ॾाढा जो सुभान शेर मन त ॾाढा चवंदा बेचारियो हाणे भरो चंद लांदो उर्दू ॻाल्हाए भरो जो पाण अंग्रेजी ॻाल्हाईंदा बाक़ी मां ॾो छा त ख़ल्क़ आई आहे चांडियल में अल्लाह वो तो हाशिम चांडियो हाशिम माना विरहाईंदड़ नबी साईं जे पर ॾाॾे जो नालो हाशिम हो बनी हाशिम छॾे त नबी साईं खे चवंदा
वो छा कंदो नबी से जो पढ़ ॾाढो गोश्त जे रहे में मानीअ जा टुकड़ा करे रस्तनि ते थाल भरे मुसाफ़िरनि खे खाराईंदा ॾाढा नथा जो सुभान अल्लाह हाशिम माना मेहमान नवाज बनी हाशिम माना मेहमान नवाजन जो कबीलो ॾाढा नथा जो सुभान चांडिया वरी यारीअ जा भला थला अल्लाह संगत में चांडियन जो 100 में हूं कोई छड़ो संगत में कुछ भी न चवंदा त जी छेड़ो कई त चांहि जे कोप ते 13 खून कंदा अल्लाह छेड़े खां बचाए शरीयत में कावड़ जो इलाज आहे पीछे कावड़ या वेही रहो वेठे आई आहे सुनी पओ अञा नथी करे पाणी पियो अञा नथी जॾहिं कावड़ ठोके तर कर जो त कावड़ आहे बाहि जो लॻे त पेट्रोल हणंदा आहियो छा कंदा आहियो पाणी ॾे दिलो लड़ो केॾी बि कावड़ अचे न चांडियो बंदूक में हथ न विझो वरी थोरे घणे ते विढ़ंदा ॿी मां घरों थी अचां तोखे ॾिसां बिन मौलविन तकीर कई शिरको न निकितो मूं हिकिड़े धक में शिरको कढियो हिनखे चइबो अथव हज़रत मौलाना जल दब्बा मां रात भी चांडियल में हुस परे गोठ वली जा चांडियो चांडिया अल्लाह वड्डो गाणो भी चांडियो जलाल उनजे पुटन मांगे घुरायो जनवरी में मावे सुटे दुआ के मला काबड़ी दी जलाल राय छो दुआ अल्लाह जलाल के बख्शिंदो तो मुलन का पुछंदो इसका गटड़ू नासू न कीरिया अल्लाह की मर्जी तॾहिं त मां चवंदो आहियां क़यामत जे ॾींहुं 5 माण्हू पहिरियों जहन्नम में वेंदा घणा ॿुधायां जी साईं ॿुधायां जी साईं अरब जहन्नम में वेंदा ज़ात ते वॾाईअ जे करे हुक्मरान जहन्नम में वेंदा ज़ुल्म जे करे केॾी इमरान खान महांगाई कई आहे सब ते वञी खंड पहुती आहे के तो घबराना नहीं है दुआ कयो त हिन खतरे मां जान छुट कुत्ते थे सही है खतरे न जो परवान हे त मूंखे गॾे ॾे 1000 हा हे पतंग हुक्मरान जहन्नम में वेंदा ज़ुल्म जे करे वापारी जहन्नम में वेंदा धोखे जे करे हाँ किए था फुटन में पानी घटियो अरे हाजी साहब तुझा 4 महीना लगल फुटियूं खणी आयो पानी है छा क्यों मां कथी पे चून में मां का बोल गया मुझे बेल चोरे ते न पोड़े तू चून आगे मां का बोल गया चून क्यों तो करे खीर वारन जी तो जन्नत में कानूनी अलग एयरपोर्ट में खीर वारे खीर बनो मच्छी खड़े भड़को खुदाई मार पे खीर मां मच्छी जे ॾिसो रब जी कुदरत कोने शाख जी कुदरत वापारी जहन्नम में नींदा धोखे जे करे वडेरा जहन्नम में वींदा तकब्बुर जे करे इन समय मोबाइल काटन जा वही तो सीट वो जड़ो टायर में हवा पे सुनाने थमा केरा सुनाने तो पेरू मल जो आवो धर दे जाए काटन पाते तो बस मुराद अली छा जो चाचो थी वई नक मां गंद वात मां गंद वने तो बाथरूम में तगारी माल जी कढियो अचे लाए तदे कर जदे लेट्रिन में न वने मुशरम मुक्का देखारी दो मुक्का है अज दुबई में पेवा जिस्म मां गोश्त केस तो रखो चे तू गद्दारा तो लाल मस्जिद ते गोली हलाई तो कुरान के रत में गाड़ो कयो तो कुरान पढ़ वारन नारन जलाशन के केमिकल लगाए गंदी नाली में लोड़ो
सालों बनाई बना ताकत आए तो हमेशा रब जे साथ दिया है। नारे तकबीर, खत्मे नबूवत, खिदमत कुरान, खिदमत कुरान, नबी का कलंते, नबी का कलंते। कुरान चाहतो छे लातम शिफिल अर्ज मरहा बूटे जा खड़का करे गरीबन के नडे जा मतमा रब गोडन खा टंगू न बन्या वला तबलुगल जिबाल तुला आज कंध में किली हनी नाल मारा बखनन जा डाटा भनी छड्या डाढो मा रब पंजो आखिरी धक दो हना मौलवी जहन्नम में वेंदव साड़ जे कर साड़ दुनिया में पहिरों गुनाह साड़ थियो थो शैतान हजरत आदम के सजो चोण के साड़ मां काबिला हाबिल के छो मारियो साड़ मां यूसुफ अलैहिस्सलाम के भाईरन खूह में छो छलियो साड़ मां न कयो शादिन में अजाया खर्च रब 5 रुपया दिना त मन शेर मन के दियो हिया कुरान जो वाइस कर गाड़िया न था जो सुभान अल्लाह जोर से भैया तबलत करो शेर मन के सलाम करो भैया दबाओ कुरान जो वाइस आलिम एको साउंड देखियो स्टेज ये तो सही तो हलन का सवाब पढ़ने चाहिए न थो ना तो के बचन मजा जानी दौलत मानी चाचा के बाप में जाई गांव साल थई चाचा संग लाई लो आए चाचा ने में अन्या चल त मासे को फिन सा जो जन्म में मायूं घणियों होगी अल्लाह कुरानी का सकरात में पई हो जे ना रुको मतो वनी चो उती घोट परणा न तालो टपड़ई न उठे तो मुखे कोन शादी शादी कुछ तो छड़न जो वातो पानी कया जाखे तो वना मा छोकरा चुंबड़िया प्यान जुबो ही फाड़े छड़े अज तकरीर एड़ी कजाई जो बाबू समझी वनी आई तो पोड़न के जमा बाबा ने फुटू मिलतियो त वरे टु सुठो त सैकड़ का मजो खोल के लॉकडाउन थियो दुआ करला सही फुटन में बरकत नहीं तो बापा से लगा छोकरे जाता छप्पा से लगा हाने एकड़े छोकरे के परणायो 42 सालन का पो अना का पो 42 सालन का पो परणायो पहली रात घर गुजारे घर वारी असा सुबह जो लटकणी चाचन के कुटे मामन के कुटे सौठन के कुटे अरे छा थियो तई चरियो जुआ छाए जो तो मारे जे हेड़ो मजो त मुके पहिरियो छो न पिया बुधायो हाय छा थियो खलकाई अल्लाह अकबर असा के जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलियो मिठे मोहम्मद जे सदके रमजान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके खुदा जो कसम शेरमन जे दावत अचन वाला असा के रब मिलियो मोहम्मद जे सदके मिलियो आज के रसूल दादा जो बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार बस कर कटड़ू या लतीफ कटड़ून के मिसकाल है या मोहम्मद जी मोहब्बत खान सवा न नमाज न रोज़ा न हज न ज़कात जन्नत मोहम्मद जी कदमन बिना हुब्ब रोज़ा सभिनी के मिला रमजान असा के मिलो किताब सभिनी के मिला कुरान असा के मिलो दीन सभिनी के मिला इस्लाम असा के मिलो ॾींहं सभिनी के मिला जुम्मो असा के मिलो नबी सभिनी के मिला पर नबीयन जो सरदार मिठो मोहम्मद असा के मिला
नबी से सदन का मथे खुदा जो कसम अरशन मथे अरबी जो मेरा जवारी रात सतई आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सदी कला कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे सवा लख नबी हेठ मिठो मोहम्मद मथे हाशम चांडे में अचल वाला जिब्रील हेठ मोहम्मद वना मथे धो मता कोई जवई मां जेड़ो तो जेड़ो तो के पगार चे त दप जेड़ो बगल में कोतो मोट हुजूर के पसीनो चे त अतर जी खुश गाल हाए त बात मां थुको न करन नबी कलाम करे त नूर तू लाट तू इशारो करे मानो बुझो समझी विड़ी पवन मोहम्मद इशारो करे चंड टुकड़ा तू निंद करे वदू चट नबी निंद करे वजू परकड़ तू भी मां जे पेट में रहो मां में रहो सांजन में रहो डी हरात जो फर्क असा मां जे पेट में धरे हेडे पुस्तियों जड़ो क्रिकेट भी डो खेडे हरा मुझे मां के सुमन दो पर अम्मा जे हुजूर मुझे पेट में आया ओगराई डांदा अतर जी खुशबू पत्थर ते कदम रखा पत्थर अट्टो बन जे मां चबलन में बकरियों चारिया पत्थरन मां आवाज बुशरा लख जा आमना मुबारक तुझे पेट में अगन जो सरदार भोजन जो सरदार नूरन जो सरदार यो बच्चो जमई त आमना नालो ही मोहम्मद रख जा तुम भी जाओ वहां मां भी जाओ वहां संजन जाओ दी रात जो फर्क तो शुरू जो तो मां तो मां ताजे इलाके में बटन जलसन में न पहुंची सकदो अजो सजो कर्ज दींदो मां ब्याज सभी ब्याज तो मां सही मैसेज दिया आया नहीं है हां बोल न इश्तियार ना सही मैसेज आला नाजी साहब यार बिना सिर्फ मैसेज ते खलकत दिस अल्लाह तडे त इस्लाम जे दुश्मनन के निंदई न थी अचे त कुरान जे जलसन में हेडो अवाम सुभान अल्लाह जेस ताईं जमीयत जो हिकड़ो कारकुन जिंदा असा यूरोप जो निजाम हिते हलन नगीदा से पाकिस्तान मोहम्मद जे गुलामन जी दर्द नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर आने वाली वो अगली चरी थी आ छोरी मलाला मलाला नहीं या मलाई मलाला कुत्ती ते वावरी छाती जे निकाह छो था क्यों पार्टनरशिप समझो था दुकान जा सुबह जो पिड़े में शाम जो भाने में बेहया था बनायो इन मुल्क के खबरदार ये हयादार नबी जी उम्मत है मोहम्मद असा के हया वजो सबक नहीं अभी जाओ तुम सांजन जाओ असा तू पे जमे ना अम्मा सांगर साखी बाबू भैया तो मते गए अस्पताल जे तरह थे रोए पे खुदा करे छोरो खैर सांज में पादो न खपण तू जाए न पिणे के पिनण जेलो करे पो पर मोहम्मद पे जमे त नूर जो लाटू पे अच्छा सुभान अल्लाह जो तो मिलाद जो झटको हणा जोर सा आज के रसूल डाढिया जाओ नारे तकबीर सादे सहाबा सादे आले बैत दात सादे कत्लर दे नारे तकबीर अम्मा जे हमर महबूब जमन पे माड़ी खीमे में पया हमर तेल कोने जो लियो बाया हुरपच करे साईं जन जावा एडो नूर निकतो एडो नूर एडो सुभान अल्लाह जो तो बोल सा जोर सा अम्मा जे खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर वेठी त मक्के में आ पर शाम जो माड़ियो मां आमना पंजे अखिन सा अजावा किया जमन सा सुर सजदे में असा जा जमन सा राम बचा सजो पैरू मला जी मथे देखा
दीवान भी मुझे जलसे में ईंदा ही हाणे पन्ने अकिल मांखे घुरायो साईं गुलाम अल्लाह ईदगाह में दीवान आया 360 ॼणा ये 5,000 जा नोट पिया घोर दीवान उतां जो जा चयो जल दब वारो मुलो बुता सुभान अल्लाह मां चांडियन जे तॾे खे मान ॾिया सैयद तो जे तॾे वञे तिन जे जेके खिली खीका अरे मां चयो न चांडिया चांडिया आहिनि वॾो ॻाइणो बि चांडियो हो वॾो धाड़ेल बि चांडियो हो करू चांडियो धाड़ेलू वो मूंखे जिन फिरियो ये धाड़ेला जा ये लूसी अल्लाह मूंखां कोन फुर्ती पहिरीं मार मथे धाड़ेल सैयद खे न फुरींदो आलम खे न फुरींदो मुर्शिद खे न फुरींदो न्याणीअ खे न फुरींदो वरी चांडियो खुर पियो करे बस में चढ़ियो ॾिठई त ॿ न्याणियूं वेठियूं लही आया बस वारे खे चवनि साईं ख़ैर त आहे कि न बस वञ साईं छो जे ॿ न्याणियूं वेठियूं न्याणियुनि जे मुंहं ते चांडियो फुर करे मुंहिंजी गैरत बर्दाश्त न थी मूंखां जॾहिं फुर थी न मूंखां पुलिस सां हरी दलाव हयाती ॾिस अल्लाह पुलिस ने फोन किया हलो पेरूमल दाड़ो पे लगे सूबेदार फोन रखी वडे मुंशे के चंदो दिस मुझे वर्दी स्त्री थला मोबाइल जा टायर दिस अग्यां पंचर इन पोयां बस्ट भाई ला फुर करे सांगड़ को ट्रपी दिंदा पोही मोहन राजी पहुंचला घणा जरा जा सका तमला जी गणियो हां मुखा फुर्ती ने ऐसे छो आयो मुखे जे घणा जरा मुझे मुखे हिते क्लेशन भाई मुझे मुट्ठ पियो भाई वरी बे सूबेदार जो कपड़ा केड़े रंग जा मुझो बे माल कडियो मा कपड़न जो रंग पे वडो धाड़ेल भी चांडियो हो वडो गाणो भी चांडियो हो वडो आलिम भी चांडियो हो मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह साईं ॾेर वारनि जो उस्ताद चांडिया साहब के हिकिड़े हमरा जो से मूंखे पुट जा हुआ 7 महीननि में ॼमण त नमन में खपे पर छोरे तकड़ कई आहे नालो छा रखा चांडियो त चांडियो चांडिया साहब जो नालो रखे राकेट से राकेट चौचे 9 महीननि जो सफ़र 7 में क्यों थी राकेट आहे हुजूर जावा जमण सां सिर सजदे असां के पैगाम नमाज 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 तो थोड़ा जट पैदा थन से नमाज से थोड़िया दाढ़ी पटके ते थोड़िया नियत साफ हो जे ज्यादा जो नियत तो जे नियत साफ आ न तो काहे चा छो पाती नियत साफ आ माल तरिए ते हुजे बस मुझे छॾे न सूफी जो ना सूची विया सूफी माना दीन में कीड़ो पियो शक पैदा कंदो अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया या तुझे सजी धोखेबाज़िया मुसलमान हलाए दमो आजा ना नबी से मेराज करे आया अबू जहल के बुधायो तमा मेराज करे आयो हां सतई आसमान सरीतुल अकराम रब रब अर्श कुर्सी लोहा कलम जोला तबका जन्नत जहन्नम रब जो दीदार करे मोचा अबू जहल आयो सोने अबू बकर जे तरद अबू बकर जी यार तो अरे छातो छे जे छातो छे जे तो सतई आसमान सरीतुल अकराम रब रब अर्श कुर्सी लोहा कलम 27 रजबी दीदार करे आया है सिद्दीक जो जवाब जे तो अबू जहल सजी दुनिया कूड़िया मोहम्मद सच्चो है सुभान अल्लाह अलाए न कर अलाए अबू जहल कुत्ते कई हाणे मूंखे साबिक़ एफआई जे डायरेक्टर घुरायो बशीर मेमन जंहिंजो जहिड़ो तो हले इमरान सां
मुझे जे करबला बुधा मुझे करबला मां बस सबक वडा मिला पहलो सबक सैयदन सजदो न छड़ो बियो सबक बीबिन पढ़दो न छड़ो खुदा मुखे निरड़ ते चुमी दई मुझे पुठी ठपे ची मौलाना तो जड़ी करबला कह न खुदा करबला में अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान खुद कासिम कुर्बान अब्बास जा बाजू गंजी गया 72 शादी को ठापिया जे तो सिमरा माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी है क्या जलवा करबला में दिखा जा हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नंदायो ताजो मदर से वडायो त हलो राई विंड आज अल्लाह पचा केडी विच मैं इन इलाके मन को मुसलमान नमाज अल्लाह जे दर नमाज नमाज निकरी बंदो चिल्लो 4 महीना 7 महीना खुदा जे राह में फिरो खंगी खट्टू छिन्नू तई हराम जो चिले हजरत उमर से मदीने में बीठो हिकिड़ो पोड़ बोट छतां लथो हजरत उमर जो किथां आहीं शाम मुल्क मां छो आयो मदीने अतैयात सिखण अतैयात तबलीग वाले चवंदा न भाई हम तो सीखने वाले अतैयात सिख मानी खादी थे ना मन जा पन्ना खाना 3 महीना भूख ते अतैयात पको करण आयो आ ये पोड़ा कम मजा असारा पोड़ा सजो दिन ना सजन में ना सदई दई ना सोजड़ो मोटरसाइकिल जो सालन सरो नमाज नमाज उन्हें माना वापसी तकरीर के मुझे हैदरी असायो अली कारी हो कुरान असामत अली हाजी हो काबो असामत अली नमाजी हो मस्जिद असामत